इंग्रो हीअं करे छॾियो, इंग्रो हीअं करे छॾियो। वॾो हिकु नंबर जो फ्रॉडी इदारो ऐं कूड़ ऐं ठगी। हिन जा जेको बि ऑफिसर आहिनि ठगी ऐं फ्रॉड सां मुतालिक़ आहिनि। हिननि इंग्रो वारनि वॾो फ्रॉड कयो आहे, वॾो में वॾो फ्रॉड। हर माण्हू सां जेको गोड़ाने डैम खां वठी असां लोकल वेठा आहियूं, असां हिननि त वॾो फ्रॉड कयो। इंग्रो वारनि जेतिरो हिन कम में फ्रॉड ऐं करप्शन कई आहे, हाणे असां कीअं वटि वञूं? पंज ठेकेदार हुआसीं हिन रीसेटलमेंट में, त असांखे हिननि पहिरें घर ॾिनो हो 33 लख रुपए जो। हुन में हिननि लिखियो त वाज़ह अव्हांखे जेको एज़ पर साइड ते क्वांटिटी हूंदी उहो पैसा ॾींदासीं। उहो आर्टिकल नंबर 27 ते हिननि जो असां वटि अॼु बि एग्रीमेंट मौजूदु आहे। हुन खां पोइ असां जेॾी महिल कमु कयोसीं, कमु फाइनल कयोसीं, त कमु जेको आहे उहो वञी 52-53 लख रुपए ते पहुतोसीं। पोइ पैसा ॾियण खां इनकारी थी विया। पोइ हुननि जेको जो मुलाज़िम हुआ, जीअं इहो फ्रॉड कयो, उन मुलाज़िमनि खे बि कढे छॾिया। एतिरे क़दुरु के डायरेक्टर जेको हो मुर्तज़ा रिज़वी हो, ऐं इद्रीस हो प्रोजेक्ट मैनेजर हो, ऐं ख़ालिद हो, बिलाल हो, इन्हनि खे हिननि नौकिरी में कढी छॾिया। इंग्रो वारनि जेतिरो हिन कम में फ्रॉड ऐं करप्शन कई आहे, हाणे असां कीअं वटि वञूं? दादा ही कूड़ियूं ॻाल्हियूं न फेसबुक ते वेही ऐं जेको चवनि था त असां हीअं करे छॾियो, असां हीअं करे छॾियो। हिननि त वॾो फ्रॉड कयो। इंग्रो वारनि जेतिरो हिन कम में फ्रॉड ऐं करप्शन कई आहे, हाणे असां कीअं वटि वञूं? हिननि असां सां एॾियूं ज़्यादतियूं करियूं, करोड़ों रुपया से टिनि ठेकेदारनि जा 30 खां 35 करोड़ रुपया हिननि खाधा आहिनि। एज़ पर असां वटि अॼु बि प्रूफ आहिनि उन ॻाल्हियुनि जा। पर हाणे असीं कीअं वटि वञूं? कोर्टों में हिननि जो वज़ीर आला खे दान ॾिनीसीं, मिनिस्टर खे दान ॾिनीसीं, वज़ीर आज़म खे दान ॾिनीसीं, पर हीअ कंपनियूं आहिनि ॾाढियूं आहिनि, असां ग़रीब माण्हू आहियूं। असां कोर्टनि जा दर दौड़ियासीं, 5-7 ठेकेदार हुआ। जेको असीं दोस्त हुआसीं, असां रड़ियूं घणियूं कयोसीं, पर असां पंहिंजो अलो तलो, ॿनियूं 12 ज़मीनूं विकिणे अञा ताईं असां ते 12 15 करोड़ रुपया टुटा हुआ। अञा ताईं असीं माण्हू खे कर्ज़ भरियूं पिया। अञा ताईं एतिरे क़दुरु जेको अञा ताईं असां जेको कर्ज़ में जान कोन छॾाई। जेको बि ठेकेदार हुननि जा आउं नाला खणंदो आहे न, तव्हां ई करे वेरिफिकेशन करे वठो त हुननि सां छा हालत आहे। हाजी जींदो, राओमो उमरकोट, नवाज़ सुमरो इस्लामकोट, सोराब राओमो इस्लामकोट, नबी बख्श दर्स लेखराज सुठड़, इहो ठेकेदार हुआसीं 5 असां जीअं कमु कयोसीं। असांखे ही ॾिसो, ही असांखे एवार्ड ॾिना आहिनि, ही एवार्ड पिया आहिनि। मुंहिंजी कंपनी लकी कंस्ट्रक्शन कंपनी आहे, मूंखे हिननि 2 एवार्ड ॾिना हुआ। 2 एवार्ड ॾेई असांजा घर वठण खां पोइ हिननि जेको असांजा गेट बंदि करे छॾिया, असांजा फ़ोन बंदि करे छॾिया, असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन। हाणे असीं कीअं वटि वञूं? पर अलाह वटि त असां फ़रियाद रखी आहे, पर हू ज़रूरु ॿुधंदो।
ऐं अलाए हिननि खे तौफ़ीक़ ॾे। हाणे असीं छा था करे सघूं, असीं ग़रीब आहियूं, उनजे करे असीं लोकल आहियूं, पुॼूं कोन था, छा था करे सघूं। पंहिंजे फेसबुक ते ठलियूं ॻाल्हियूं लिखण की इंगरो हीअं करे छॾियो, इंगरो हीअं करे, वॾो हिकु नंबर जो फ्रॉडी इदारो ऐं कूड़ ऐं ठगी। हिन जा जेको बि ऑफिसर आहिनि ठगी ऐं फ्रॉड सां मुतालिक़ आहिनि।